मैं बेटी हूँ जुल्फ़िकार की, नाम है मेरा बेनज़ीर, मर के। सेकंड रिपोर्ट राजकुमार और कम ऐं किरदार इंसान जी सुञाणप हूंदा आहिनि ऐं उहो उन इंसान मथां ई आहे उहो समाज में पंहिंजी सुञाणप हाकारी लफ़्ज़नि में किराइणु चाहे थो। नाकारी किरदार सां उहा ॻाल्हि सकरन प्रेस क्लब जे सीनियर सहाफ़ी रज़ा मोहम्मद सियाल सकरन सहाफ़ी सत जे साथी सुजात अली मक्सी सां संदसि जनम ॾींहं जे हवाले सां मिलायल रिहान में ॻाल्हाईंदे चयो, हिन चयो त असीं सम्झूं था सुजात मक्सी तौरे जो अञा नौजवान आहे पर संदसि जाखोरी किरदार खेसि अॻिते वठी वञे सघे थो। ग़ुलाम हैदर सोलंकी ॻाल्हाईंदे चयो त वॾरा सच चवंदा हुआ त इंसान खे मौत आहे पर किरदार खे मौत नाहे। किरदार आमिर जी सुजाग मक्सी सहाफ़त जे हवाले सां उन्हनि किरदारनि मां ई आहे। इन खां अॻु सहाफ़ी सिथ जे साथी ज़ीशान सूमरो आयल महिमाननि खे भलीकार जा लफ़्ज़ चई आजियां कई, जॾहिं त गुल मोहम्मद लगारी मोहम्मद रमज़ान मक्सी ऐं काज़ी जावेद सुनई पिणु सुजात मक्सी खे लफ़्ज़नि जी भेटा पेश कई। इन मौक़े ते आयल महिमाननि पारां सुजात मक्सी खे अजरनि ऐं हारनि गुलनि जा तोहफ़ा पिणु पेश कया विया। ऐं आख़िर में सुजात मक्सी ॻाल्हाईंदे चयो त थोरा ऐं मोहबतूं हमेशह यादि रहंदियूं आहिनि। मां सम्झां थो त सकरन सहाफ़ी सिथ मूंखे मान ॾेई मोहबतनि जो कर्ज़ी कयो आहे। मां संदनि थोराइतो आहियां। ऐं राहण में मंसूर लगारी ऐं आकिब रज़ा सियाल पिणु मौजूदु हुआ। राहे जी पुॼाणी ते केक कटण जी रस्म पिणु अदा कई वई।